लाड़काने खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। लाड़काने में फलाही इदारे मेरी एडलैंड लेप्रोसी MALC सेंटर ऐं डायरेक्टरेट ऑफ एम्पावरमेंट ऑफ प्रिंसेस विद डिसेबिलिटीज़ DEPD तरफ़ां सिंध हुकूमत जे सहकार सां स्पेशल माण्हुनि विच में व्हील चेयर ऐं ॿियो सामान विरहाइण जी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें CEO मिस्टर मरवेन फ्रांसिस लोबो, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अली मुर्तज़ा, डिप्टी डायरेक्टर डीप सईद अहमद जतोई, MALS सेंटर जे इंचार्ज जावेद हुसैन बलोच, डॉक्टर यामीन खावर, डॉक्टर वकार अली अबड़ो, डॉक्टर प्रियंका ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते लाड़काने समेत आसपास जे इलाइक़नि सां वास्तो रखंदड़ स्पेशल औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि विच में 22 व्हील चेयर, 15 CP वॉकर, 2 ट्राईसाइकिल ऐं 5 व्हील केन तक़सीम कयूं वयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररीन जो चवणु हुयो त हिन प्रोग्राम जो मक़सदु न्यूरो डेवलपमेंटल डिसेबिलिटीज़ रखंदड़ माण्हुनि खे हरकती आज़ादीअ में सहायता ॾियण ऐं उन्हनि जी समाजी शमूलियत खे वधाइणु आहे। जॾहिं त MALC जे रिहेबिलिटेशन जे टीम तरफ़ां स्पेशल माण्हुनि जी तिबी फंक्शनल जाइज़े बाद मुनासिब औज़ार मुहैया कया विया आहिनि। हुननि चयो त MLC में असांजो यकीन आहे त हर ॿार खे आज़ादी सां हलण सिखण, ज़िंदगीअ में भाङेवारी थियण जो हक़ हासिल आहे। ही औज़ार रुगो हरकत लाइ न पर पुरउमीद वकार ऐं समाजी बराबरी जी अलामत आहे। हुननि वधीक चयो त जल्दी रिहेबिलिटेशन ऐं मुनासिब सहायता जा औज़ार स्पेशल माण्हुनि जी ज़िंदगी में वॾो फ़र्क़ु आणे सघनि था। असांजी टीम हर ॿार जी ज़रूरत मुताबिक़ ख़िदमतूं मुहैया करे थी त जीअं हू बहितर तरक़ी करे सघनि। हुननि DEPD MALC ऐं हुकूमत जी गॾियल कोशिश खे साराहींदे चयो त हुकूमत अहिड़नि मनसूबनि खे वधाइण लाइ पुरज़म आहे त जीअं वधीक ॿार अहिड़ी सहायता मां फ़ाइदो हासिल करे सघनि। होॾां स्पेशल माण्हुनि जी वालदेन बि DEPD ऐं MALC जे हिन बहितरीन क़दम जी साराह कंदे ख़ुशीअ जो इज़हार कयो।